कराची में क़त्ल थियल MPA असलम अबड़ो जो भाउ अकरम अबड़ो ऐं संदसि पुटु शहरयार अबड़ो जे क़त्ल ऐं ॿिनि ज़ख़्मी अब्दुल्ला अबड़ो इरशाद पंवर जे वाक़े में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पाकिस्तान प्रोग्रेस अबड़ा वेलफेयर एसोसिएशन पारां अयूब ॻोठ में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे GNP सां ॻाल्हाईंदे मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त कि असांजी क़ौम जा सरमाया ब शहीद कया विया आहिनि, कुझु ज़ख़्मी आहिनि सरदार। इहो वॾी हिकिड़ी साज़िश आहे सिंध बलोची क़ौम जे लाइ और हिन जी असां पुरज़ोर मज़ामत कयूं था। और असां असलम अबड़ो साहब जो MPA जेकंबा जो उन जे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। सिर्फ़ अबड़नि जो न, पूरो क़ौमी सान्यो थियो आहे जेको सिंधी बलोचनि जो नुक़सानु थियो आहे, जंहिंखे क़त्ल कयो वियो आहे। ऐं असांजो सरदारज़ादो इरशाद पंवर साहबु सीरियस पियो आहे आगा खान हॉस्पिटल में। उहो उन जो कहिड़ो क़सूर हुयो जो उन जे मथां फायरिंग कई वई। असांजो चीफ सरदार अब्दुल्ला खान मुगरानी अबड़ो साहब उहो बि ज़ख़्मी आहे। असांजा इहे ॿई सरदार माना इहे सम्झ क़त्ल थी चुका आहिनि। असां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध खां इहा मुतालबो कयूं था त जेके कातिलनि खे कैफ़िर किरदार ताईं पहुचाए वञे। मीर अकरम अबड़ो शहीद ऐं उनजो फर्ज़न शहीद शहरयार अबड़ो जे शहादत जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं असीं सम्झूं था जेके असांजा शहीद आहिनि ही हिकिड़ी वॾी असां जामोट बलोच क़ौम जे लाइ हिकिड़ी वॾी साज़िश आहे। हिन जे पोयां असां कुझु कुवतूं जेके आहिनि, जेके असां बलोच सिंधी ऐं उन्हनि खे जेको आहे पाण में विढ़ाइण जी कोशिशि कई वई आहे। ही सानियो जेको आहे इहो तमामु हिकिड़ो असलम ख़ान जे भाउ सां ऐं पुट सां जेको थियो आहे, सरदार पंवर सां जेको थियो आहे, इहो तमामु हिकिड़ो पाकिस्तान जो सानियो आहे, तमामु वॾे में वॾो सानियो आहे। शहीद अकरम खान अबड़ो, शहीद शहरयार खान अबड़ो ऐं असांजो चीफ सरदार अब्दुल्ला खान जेको ज़ख़्मी थियल आहे। ऐं असां उन्हनि जे हक़ में ही जेको आहे त एहतिजाज दर्ज कराई वञूं था। इहे पुरअमन असां एहतिजाज कयो आहे बिरादरी जे तरफ़ां। इंशाअल्लाह अपील कयूं था IG सिंध खां, DIG खां, SSP डिफेंस खां त जल्द में जल्द इन जा पंहिंजो गिरफ़्तार कया वञनि। चवणो इहो आहे त पहिरियां त मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे मर्कज़ ऐं तव्हां साफ़ी दोस्तनि जो मुंहिंजे प्रोग्राम में अची करे मूंखे मान ॾिनो। ऐं मां इहो थो चाहियां त भई असां जेको हे प्रोग्राम परवमन क़ौम आहियूं, असां हिकु सिंधी क़ौम परवमन आहियूं। अबड़ा हिकु परवमन क़ौम आहे। असां ही मैसेज ॾियणु चाहियूं था IG सिंध गवर्नमेंट खे, वफ़ाद खे, त भाई जेके असांजे शहीदनि जा कातिल आहिनि उहे जल्द से जल्द गिरफ़्तार कयो वञे।